वफाकी हुकूमत इक़्तिसादी सनती तरक्की समेत मुख्तलिफ हदफ हासिल करण में नाकाम रही। व्याजी शरह 22% ताईं वधाइण बावजूद महांगाई घटि करण वारो हदफ हासिल न थी सघियो। नाड़ेवारे वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब तरफ़ां इक़्तिसादी सर्वे पेश चवे थो IMF खां सवाइ ॿियो को प्लान नाहे। आलमी मालियाती इदारे वटि न वञूं हा त सूरतहाल मुख़्तलिफ़ हुजे हा। GDP ग्रोथ में वॾनि सनअतनि जी बाद सुठी न रही। ज़राअत सुठो किरदार अदा कयो। हलंदड़ माली साल लाइफ स्टॉक बहितर रहियो। 18,000 अरब रुपयनि जे खाते ते बदल वफ़ाकी बजट सुभाणे पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पगारनि में 10 खां 15% वाधि जो इम्कान। रिटायर्ड मुलाज़िमनि खे ताहयात बदिरां 20 सालनि ताईं पेंशन ॾियण। मुलाज़िमनि जी फैमिली पेंशन जो मुदो 10 खां 15 साल करण ऐं धीअ जी पेंशन ख़त्म करण जो बि इम्कान। ज़रियनि मौसर पेट्रोलियम शयुनि ते 5% सेस टैक्स लागू करण ऐं GST जी मयारी शरह में 1% वाध जो असुली फ़ैसिलो। ईंदड़ साल जो टैक्स हदफ हासिल करण लाइ हर क़िस्म जे टैक्स छूट ख़त्म कई वेंदी। ज़रई शयुनि, जंसन, भाड़, ट्रैक्टर ऐं ॿियनि औज़ारनि ते मुकमल टैक्स लॻंदो। ख़ोराक, दवाउनि, स्टेशनरी ते 10% सेस टैक्स लागू करण जी तजवीज़। वफ़ाकी हुकूमत सालियानी तरक़ियाती मनसूबनि जी बजट में 462 अरब रुपया इज़ाफ़ो करे छॾियो। ज़रियनि मौसर 4 सूबनि जे तरक़ियाती मनसूबनि लाइ मजमूई तौर ते 2095 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। वफ़ाकी सूबा गॾिजी तरक़ियाती मनसूबनि ते 2792 अरब रुपया ख़र्च कंदा। सिंध लाइ तरक़ियाती मनसूबनि ते सभ खां वधीक 700 अरब रुपया ख़र्च करण जी तजवीज़। पंजाब 700 अरब रुपया, KP 351 अरब ऐं बलूचिस्तान लाइ 281 अरब रुपया तरक़ियाती बजट में रखिया विया। वफ़ाकी बजट जी मुकम्मल हिमायत कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदर आसिफ अली ज़रदारी वटि पहुची वियो। आसिफ अली ज़रदारी जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे बजट में ग़रीब ऐं विचोले तबिके जो ख़ासि ख़्यालु रखण जी हिदायत। ज़रिए जो चवणु आहे त पीपल्स पार्टी अॼु शाम पार्लियामेंट हाउस में बजट बाबति फ़ैसिलो कंदी। लकी मरवत में गुजे इतलाती ऑपरेशन 11 दहशतगर्द मारिजी विया। पाक फ़ौज जे आमला गपिन वारे शोबे ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जा कई थाक तबाह कया विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सिस असराइती तरीक़े सां दहशतगर्दनि जे ठिकाणनि जो पतो लॻायो। मूंसां जेको कुझु थियो माफ़ करण लाइ तयारु आहियां। ॻाल्हियुनि जा दग खोलिया वञनि। आईने कानून जे दायरे में रही ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। PTI बानी नेठि सियासी जमातनि सां ॻाल्हियूं करण ते राज़ी थी वियो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर अली ख़ान जो चवणु आहे त ॻाल्हियुनि खां सवाइ ऑप्शन नाहे। हुननि ॻाल्हियूं करण खां कॾहिं बि जवाबु न ॾिनो। चाहियूं था त हालतूं बहितर थी वञनि। संदनि ॻाल्हियुनि वारी आच खे कंहिं डील सां न भेटियो वञे। सुप्रीम कोर्ट मोनाल समेत नेशनल पार्क में क़ाइम सभई रेस्टोरेंट बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। CDA जी रिपोर्ट रद्द। CDA चेयरमैन अदालत तलब। CDA खां मोनाल समेत ॿियनि रेस्टोरेंट्स बाबति तफ़सील घुरिया हुआ। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो पुछाणो। असां मार्कला नेशनल पार्क में क़ाइम सभिनी अदावतनि जी तफ़सीली रिपोर्ट ईंदी आहे। CDA जो वकील CDA जी रिपोर्ट में स्पोर्ट्स क्लब पार्क चाइना सेंटर बि शामिल आहे। नेशनल पार्क में कमर्शियल सरगर्मियुनि जी इजाज़त न ॾींदासीं। चीफ जस्टिस जा रिमार्क्स। CPEC जो ॿियो मरहलो तेज़ीअ सां हलंदो। चीन जे दौरे दौरान CPEC 2 ते चीनी इख़्तियारनि सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। चीनी इख़्तियारनि खे चीनी शहरनि जे सिक्योरिटी बाबति एतमाद में वठण वारनि कोशिशुनि रंग लातो ऐं चीन जो दौरो कामयाबु रहियो। चीन में आला इख़्तियारनि सां अहम मुलाक़ातूं थियूं आहिनि। चीनी इख़्तियारनि सिक्योरिटी बाबति ख़दशनि जो इज़हार कयो हो। चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति खेनि यकीन ॾियारियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाकी काबीना जे इजलास खे ख़िताब। चयाईं जल्द चीन जो आला सतही वफ़द पाकिस्तान जो दौरो कंदो।